एक वॾो मशहूर डॉक्टर हुयो। मां ही वाक़ियो हिकु किताब में पढ़ियो हो। मिसाल जे तौर ते उन जो नालो डॉक्टर अहमद हुयो। सॼी ज़िंदगी हुन वॾा ऑपरेशन कया, वॾो हिकिड़ो नालो हो उन जो। हुकूमत ऐलान कयो त इन खे गोल्ड मेडल ॾियणो आहे, लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड। पूरी ज़िंदगी हिन एॾो वॾो कमु कयो आहे। हिन डॉक्टर खे मुल्क जे दारुल हुकूमत में घुराए करे हिकु वॾी तकरीब कई वेंदी ऐं उन में इन खे गोल्ड मेडल ॾिनो वेंदो। डॉक्टर ॾाढो ख़ुशि थियो त मूंखे एॾो वॾो एवॉर्ड मिलण वारो आहे। डॉक्टर साहब फ्लाइट बुक कई, जहाज़ में वेठा ऐं जहाज़ उॾामियो। कुझु देरि खां बाद मौसम ख़राब थियण जे करे जहाज़ में को प्रॉब्लम अची वियो ऐं जहाज़ खे कंहिं नंढे एयरपोर्ट ते लैंड करणो पियो। डॉक्टर साहब जहाज़ खां निकिरी करे एयरपोर्ट जे अमले वटि विया। चवण लॻा त जहाज़ केतिरी देरि में उॾामंदो। मुंहिंजी हिकु अहम तकरीब आहे ऐं सॼो प्रोग्राम मुंहिंजे करे सजायो वियो आहे। मां चीफ गेस्ट आहियां, मूंखे उते एवॉर्ड मिलणो आहे। मूंखे ॿुधायो जहाज़ कॾहिं उॾामंदो? अमले वारनि चयो, सर नंढड़ो एयरपोर्ट आहे, जहाज़ जो प्रॉब्लम वॾो आहे, एतिरो जल्दी ठीकु न थींदो। तव्हांखे अगरि पहुचणु ज़रूरी आहे त तव्हां कार बुक कयो ऐं बाय रोड हलिया वञो। डॉक्टर चयो त इहो बि आइडियो सही आहे, जहाज़ जे इंतज़ार में मुंहिंजो प्रोग्राम न मिस थी वञे। डॉक्टर साहब रेंट ते गाॾी बुक कई ऐं जीअं ई उहा गाॾी रस्ते ते हली त थोरी देरि खां बाद ज़बरदस्त तूफ़ानी बरसाति शुरू थी वई ऐं इन्ही तूफ़ानी बरसाति में ही रस्तो भुली विया। मेन रोड जो रस्तो छॾे करे कंहिं ॻोठ जे रस्ते जी तरफ़ निकिरी विया। सफ़र में काफ़ी देरि गुज़री चुकी हुई, बुख बि लॻल हुई, खाधो बि कोन खाधो हो। परे खां हिकिड़ो ॻोठ नज़र आयो। उन ॻोठ में हिकिड़ो घर हो जंहिंमें हिकिड़ी ई बत्ती ॿरी रही हुई। डॉक्टर साहब चयो त हाणे हालत अहिड़ी थी वई आहे, रुकणो पवंदो। दरवाज़ो खड़कायईं, हिकु पोड़ी अम्मा दरवाज़ो खोलियो। उनखे चयईं, अम्मा खाइण जे लाइ कुझु मिलंदो? अम्मा चयो, अंदरि अचो, बरसाति थी रही आहे। पोड़ी अमड़ उन्हनि खे खाधो बि खारायो, पाणी बि ॾिनई ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जे साह में साह पियो। बराबरि वारी खट ते हिकु नौजवान लेटियल हो। अम्मा खां पुछा कई, अम्मा इहो केरु आहे? अम्मा चयो, मुंहिंजो पुटु आहे। अम्मा छा थियो आहे हिन खे? उन चयो, वॾी हिन खे बीमारी आहे। डॉक्टर चयो, अम्मा हिन जो इलाजु छो नथी कराए? अमड़ चयो, मां हिन जो इलाजु ॾाढो करायो आहे। तुंहिंजा डॉक्टर मूंखे ॿुधाइनि था असांजे मुल्क में हिकिड़ो ई डॉक्टर आहे जंहिंजो नालो डॉक्टर अहमद आहे, इहो ई इन जो इलाजु करे सघे थो। मुंहिंजा पुट, मां हिकु ग़रीब औरत आहियां, मूं वटि एतिरा पैसा न आहिनि जो मां डॉक्टर अहमद खां इलाजु करायां। इन करे रोज़ अल्लाह जी बारगाह में दुआ कंदी आहियां त मौला तूं कार साज़ आं, मूंखे डॉक्टर अहमद वटि पुॼा। डॉक्टर अहमद रोइण लॻो ऐं चवण लॻो, अम्मा मां ई डॉक्टर अहमद आहियां ऐं ॾिस अल्लाह ताला कार साज़ तुंहिंजे घर मूंखे मोकिलियो आहे। जहाज़ जो ख़राबु थियणु, एयरपोर्ट ते लहणु, गाॾी जो रेंट ते खणणु ऐं उन खां पोइ रस्तो भुली वञणु ऐं उन झोपड़ी में वञी लहणु जिते उहो मरीज़ हुयो ऐं उन जो इलाजु करणु। अल्लाहु अकबर। हाणे बि न मञीदा। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। हक़ीक़त में असांजो भरोसो मज़बूत न आहे। असां सम्झंदा आहियूं त ही दुनिया वारा असांजो साथ ॾींदा, असांजूं मुश्किलूं हल कंदा। ही दुनिया त ॾुखी ॾुख ॾींदी आहे। इन्हनि खे पंहिंजो प्रॉब्लम ॿुधायो त खिलंदा आहिनि। असांखे चवंदा फ़िक्र न कयो, ॿियनि खे चवंदा ॾिसो हिन जो ही कमु मूं वटि अटकियल हुयो, ही फलाणे कम जे लाइ मूं वटि आयो हो, ही एतिरियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो आहे, हिन जो ही मसइलो आहे। असांजे मसइलनि ते इंजॉय कंदी आहे दुनिया। अॼु केरु कंहिंजो साथ थो ॾे? लेकिन जेको असांजे ऐबनि जे मथां पर्दो विझण वारो, जेको नंढपिण खां वठी अॼु ताईं असांखे नवाज़ण वारो, जेको गुनाहनि जे बावजूद बि असांखे अता करण वारो आहे, उहो असांजो रब्बे रहमान आहे। जेको असांजी माउ खां ज़्यादा असां ते महिरबान आहे, उनखे छो नथा पुकारियूं? उन जी तरफ़ तवजो छो नथा कयूं? उन जी रहमत जा दरवाज़ा त खुलियल आहिनि, उहो त नवाज़ण चाहे थो। लेकिन ऐं काश जेका तवजो रिक्वायर्ड आहे, जेका ज़रूरत आहे ऐं दिलि सां दुआ मंगणा, अल्लाह तबारक व ताला तव्हांखे मूंखे नसीब फरमाए।